अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 10 अगस्त 2026 सूमर जे ॾींहुं भागन भरी उन तारीख़ जे मौक़े ते जेका तारीख़ जो हिकिड़ो तसलसल आहे, जदोजहद जी हिकिड़ी अलामत आहे। जी हा, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी ऐं उन सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी साफ़ जे मैदान में मुसलसिल जाखोड़ींदड़ ऐं सिंध वासियुनि जे आवाज़ पिणियल डिघे अरसे ताईं शागिर्द सियासत खां वेंदे अमली तौरु सियासत जे मैदान ताईं पाण मल्हाईंदड़ साईं इमदाद ओढो जी सालगिरह जो ॾिहाड़ो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी अॼु असीं 14हीं सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, त वरी उन सां गॾोगॾु साईं इमदाद ओढो ज़िंदगी जूं 80 बहारूं ॾिठियूं आहिनि। 80 सालगिरह असीं मल्हाए रहिया आहियूं। भागनि सां भरियल हिन अमर ॾिहाड़े जे मौक़े ते असीं साईं इमदाद ओढो जी शख़्सियत ऐं उन सां गॾोगॾु रेडियो जे हिन सफ़र जे बारे में मुख़्तलिफ़ यादगिरियूं बि सलींदासीं, त उन सां गॾोगॾु असीं अवां जे समातनि जी नज़र कंदासीं साईं इमदाद ओढो जी शख़्सियत ऐं संदसि सियासी तोड़े समाजी तोड़े साफ़ती सफ़र बाबति मुख़्तलिफ़ लेखकनि जा राया। असीं अव्हां सां इहे ॻाल्हियूं बि सलींदासीं त असां मूंसीं हले साज अजीब मिठो न करे जहिड़ो हीउ सफ़र कीअं तइ कयो आहे। सहूलियतनि जी अणहूंदा रियासती अताब जे बावजूदि असीं सिंध वासियुनि जी आवाज़ खे दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुचाइण लाइ छा करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां शुरूआत में साईं इमदाद ओढो जे तारुफ़ जे लाइ हलूं था यासिर काज़ी ॾांहुं ऐं नामियारे कंपेयर यासिर काज़ी वटां मुख़्तसर तौरु साईं इमदाद ओढो जे हयाती जे हिन सफ़र बाबति ॼाण जी कोशिशि करियूं था। इमदाद अली ओढे 10 अगस्त 1947 ते ज़िले जेकबाबाद जे ॻोठ मोहम्मदपुर ओढे जे ज़मीनदार ग़ुलाम रसूल ख़ान ओढे जे घर जेकबाबाद शहर में जनम वरितो। संदन वालिद ग़ुलाम रसूल ख़ान ओढो हिकु सूफ़ी मंश माण्हू हो। इमदाद ओढो पंहिंजनि भाउरनि में चोथों नंबर हो। उन प्राइमरी तालीम जेकबाबाद जे ग़रीबाबाद प्राइमरी स्कूल मां हासिल करे अंग्रेज़ी जी पढ़ाई पहिरियां म्यूनिसिपल हाई स्कूल जेकबाबाद, पोइ हमीदिया हाई स्कूल जेकबाबाद में वरिती ऐं बाद में 1966 में मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल जेकबाबाद मां पास कई। स्कूल में तालीम दौरान रांदियुनि ख़ुसूसन हाई जंप, शॉर्ट पिट, साइकिल रेस, पोल वॉर्ड में नुमाया पोजीशन हासिल रहसि। पाण स्कूल जो जनरल कैप्टन भी रहियो ऐं कोॾी जो भी सुठो खिलाड़ी रहियो। 1967 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज जेकबाबाद में दाख़िला वरताई। स्टूडेंट्स यूनियन जी सालियानी चूंड खटी पाण CR यानी क्लास रिप्रेजेंटेटिव बणियो। मुल्क में ही दौर वॾी उथल पुथल वारो दौर हो। हिक तरफ़ ताशकंद खां पोइ सदर अयूब ख़िलाफ़ उन जी काबीना जो अहम वज़ीर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इस्तीफ़ा ॾेई फ़ौजी आमरीत जे ख़ात्मे ऐं जमहूरियत जी बहाली लाइ तहरीक शुरू करे चुको हो। ॿिए तरफ़ जदीद क़ौम परस्तीअ जो बानी GM सैयद 1 यूनिट जे ख़िलाफ़ ऐं सिंध जे ॿियनि क़ौमी मसइलनि जे हल लाइ तहरीक हलाए रहियो हो। इन जे दौरान जनरल अयूब जेको कन्वेंशनल मुस्लिम लीग जो सदर भी हो, तंहिंजी कोशिश हुई त भुट्टे साहब खे हर हालत में नाकाम बणायो वञे। वडेरा, चौधरी ऐं समूरी सरकारी मशीनरी भुट्टे साहब जी रस्ता रोक करे रही हुई। ईअं ई जेकबाबाद में हुन जे दौरे ऐं आम जलसे जो प्रोग्राम रखियो वियो। इमदाद ओढे जी अॻवाणीअ में समूरे ज़िले जे वॾनि शहरनि में उन जलसे में अवामी शिरकत जे लाइ मुहिम हलाई वई। नवंबर 1969 में भुट्टो साहब जेकबाबाद आयो ऐं संदसि जलसे में हज़ारनि जे अंग में शहरियुनि, शागिर्दनि ऐं पोरतनि खे जलसे गाह ॾांहुं वठी वेंदे इमदाद ओढे खे गिरफ़्तार कयो वियो। पर कुझु ई कलाकनि बाद अवामी ताक़त जे ज़ोर आॾो मजबूर थी खेसि आज़ाद कयो वियो ऐं भुट्टे साहब जो उहो जलसो शानदार अंदाज़ में थियो। सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु जेकबाबाद में बि शागिर्दनि जेकबाबाद स्टूडेंट्स फेडरेशन ठाही। इमदाद ओढो उन फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी थियो ऐं पोइ हिन तंज़ीम खे कॉमरेड याम साक़ी जी ठाहियल तंज़ीम
सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन में ज़म कयो वियो ऐं इमदाद साहब खे उन जो ज़िलई सदर मुक़ररु कयो वियो। 1 यूनिट जे ख़ात्मे ऐं वोटर लिस्टूं उर्दू ऐं बंगालीअ सां गॾु सिंधीअ में बि शाया करण वारी तहरीक दौरान जेकबाबाद जे पहिरें शागिर्द अॻवान जी हैसियत में इमदाद साहब 15 नवंबर 1969 ते 100 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठो ऐं खेसि गिरफ़्तार करे सखर स्पेशल जेल में क़ैद कयो वियो, जंहिं बाद खेसि फौजी मिलिट्री कोर्ट में पेश कयो वियो, जिते मथसि मुआफ़ी लिखी ॾियण लाइ ज़ोर भरियो वियो, जंहिंखां हुन ठुप इनकार कयो। हुन साईं जीएम सैयद, कॉमरेड हैदर बख्श जतोई, शेख मुजीबुर रहमान, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं कॉमरेड याम साक़ीअ जी जेकबाबाद आमद ते संदन यादगार इस्तक़बाल ऐं जलसा कराया। SNSF जे प्लेटफॉर्म तां 1971-72 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज जेकबाबाद जे स्टूडेंट्स यूनियन जो नायब सदर चूंडियो वियो। हुन दौर में यूनियन जो सदर कॉलेज जो प्रिंसिपल हूंदो हो। 2 जुलाई 1970 ते अवामी लीग जो सदर शेख मुजीबुर रहमान पंहिंजनि साथियुनि समेत कोयटा खां कराची वेंदे हिकु राति जेकबाबाद में तरसियो। उन जो बलूचिस्तान जे शहर डेरा मुराद जमालीअ खां जेकबाबाद ताईं शानदार इस्तक़बाल कयो वियो। SNSF पारां संदसि मान में जेकबाबाद में आजियाणो ॾिनो वियो। इमदाद ओढे साणसि जेकबाबाद खां नवाबशाह ताईं गॾु सफ़र कयो, जिते हू काज़ी फैज़ मोहम्मद वटि तरसियो, जेको अवामी लीग जो तंहिं वक़्तु मरकज़ी नायब सदर हो। 24 जुलाई 1972 ते ॿोलियुनि वारनि हंगामनि दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं पाकिस्तान जो तॾहोको सदर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेकबाबाद जे दौरे ते आयो, जंहिं टाउन हॉल में वॾेरनि ऐं सरदारनि जे मख़सूस मेड़ खे ख़िताब कयो, जिते इमदाद ढो शहर बंदि कराए मज़दूरनि, शहरियुनि ऐं शागिर्दनि खे साण करे टाउन हॉल पहुतो ऐं जीए सिंध जे नारनि सां हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे ज़बरदस्ती टोड़े हॉल में दाख़िल थियो। इंतज़ामिया पारां मथसि लाठी चार्ज कई वई, पर उन जे बावजूद हज़ारें पोरियत ऐं अवाम जलसेगाह में दाख़िल थी वियो। सदर पाकिस्तान जे जलसे में पहिरें शागिर्द अॻवान जी हैसियत में इमदाद अली उढे जीए सिंध जे नारनि जी गूंजार में तक़रीर जी इब्तिदा कई। हुन 1940 वारे पाकिस्तान जे ठहराव मूजिब सूबनि खे अख़्तियार ॾियण जो मुतालबो कयो। भुगड़नि मुठ ते विकिरो कयल ज़मीनूं सिंध जे असुल वारसनि यानी हारियुनि खे ॾियण ऐं सिंधी, पश्तो, बलोचीअ ऐं पंजाबीअ खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो। 12 अक्टूबर 1972 ते जेकबाबाद पुलिस पारां हिक बेगुनाह पोरियत खे उबतो टंगे मारण ऐं सिर खणण जे ज़ुल्म ते एहतजाज करण जी पादाश में शहर में हंगामो कराइण जे इल्ज़ाम हेठि इमदाद ओढे खे पंहिंजनि 7 शागिर्द साथियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो। तालीमी सिलसिलो जारी रखंदे इमदाद साहब 28 अक्टूबर 1972 ते सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में MA पॉलिटिकल साइंस जे शागिर्द तौर दाख़िला वरिती। उन दौरान SNSF सां संदसि सरगरम वाबिस्तगी जारी रही। 1973 जे मुंड में PP सरकार ऐं बांग्लादेश विच में थियल हिक मुआहिदे तहत 2 लख बिहारी पाकिस्तान वठणा कया। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते सिंध में बेचैनी पखिड़िजी वई, जंहिं ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जामशोरे, सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम ऐं लियाकत मेडिकल कॉलेज में भरपूर एहतजाज कंदे जुलूस कढिया विया। इन तहरीक जी अॻवानी करण करे 21 सेप्टेम्बर 1973 ते सिंध जे तॾहोके वॾे वज़ीर मुमताज़ अली भुट्टे इमदाद ओढे सां मुलाक़ात करे उन तहरीक तां हथ खणण ते ज़ोर भरियुसि। उन वक़्तु कॉमरेड याम साक़ी ऐं फेडरेशन जो सदर अहमद खान जमाली जेल में हुआ ऐं इमदाद उढो फेडरेशन जो क़ाइम मुक़ाम मरकज़ी सदर हो। तहरीक तां हथ खणण जे नतीजे में हुनखे असिस्टेंट कमिश्नर या ASP जी मुलाज़मत जी आछ कई वई। हुन बिहारियुनि ख़िलाफ़ तहरीक तां हथ खणण खां इनकार कयो ऐं वेतर बिहारियुनि ख़िलाफ़ तहरीक खे ज़ोर पाण ॼाणूं था त ज़िंदगी कारवां वांगुरु आहे। कारवां जॾहिं गुज़रंदो आहे त पुठियां या त धूड़ छॾे वेंदो आहे या क़दम जा निशान, पर हर उहो कारवां जंहिंजो को मक़सदु हूंदो आहे उहो पंहिंजे पुठियां तवील तारीख़ रक़म कंदो आहे। उहा तारीख़ उहे क़दम जा निशान ईंदड़ नस्ल जी रहनुमाई कंदा आहिनि। कुझु माण्हू कारवां वांगुरु हूंदा आहिनि,
उहे न सिर्फ़ु पाण मंज़िल जी तलाश में जदोजहद कंदा आहिनि पर ॿियनि लाइ सुहां बणिजी राह ॾेखारींदा ऐं रहनुमाई कंदा आहिनि। शागिर्द सियासत वारो उहो सुनहरी दौर जंहिं दौर मथां अॼु बि केतिरा ई दौर वारे सघजनि था। सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन वारो उहो दौर जंहिंमें शहीद नज़ीर अब्बासी ऐं ॿिया साथी सरापा जदोजहद बणिया। उन जदोजहद में शहीद नज़ीर अब्बासीअ खे सियासत तरफ़ आणे सियासी सफ़र में हमक़दम बणिजंदड़ साईं इमदाद अली ओढो अॼु बि जदोजहद जी अलामत बणियल आहे। जेकमाबाद जी आबाद वसंदी खां कराची जी सरज़मीन ऐं पोइ लंडन ताईं हू कॾहिं बि थकिजी हिकु घड़ी लाइ बि ख़ामोश थी नाहे वेठो। साईं इमदाद अॼु बि सरापा जदोजहद बणियल रहियो आहे। सिंध सुजाग जे सुजागी वारो दौर खे यादि कजे या अवामी आवाज़ वारो अवामी आवाज़ जो दौर हुजे या वरी सोभारे सफ़र जहिड़ी सोभ अख़बार जी सूरत में हुजे या वरी हाणे अॼोके दौर में वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवी जी सूरत में हुजे, अॼु बि आवाम जो आवाज़ पिणियल आहे ऐं आवाम लाइ जाखोड़ींदो पियो अचे। सुजागी वारे हिन सफ़र में साईं इमदाद उन उमिरि ते पहुतो आहे जिते ज़िंदगी आराम घुरंदी आहे, पर 80 साल जी उमिरि में बि हू अधु राति ताईं सिंध वासियुनि लाइ जाॻे थो। ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम जी रिकॉर्डिंग ऐं एडिटिंग कंदे मूंखे घड़ियाल सुबुह जा 4 थियण जो इतला ॾींदो आहे, तॾहिं साईं इमदाद सिर्फ़ु एतिरो पुछंदो आहे, अदा निंड अची वई छा? मीडिया जे मालिकनि जा ज़हर आलूद रवैया ॾिसूं था ऐं साईं इमदाद सां गॾु कमु कंदे गुज़ारियल 10 सालनि खां वधीक गुज़री वियल अरसो ॾिसूं था, तॾहिं अहसासु थिए थो हुन मालिक न पर वर्कर थी कमु कयो आहे। हिन हेॾे सारे सफ़र में हुन असांजे कोताहिनि ते बि कॾहिं ॿाड़ो नाहे ॿोलियो। हूअ रेडियो जा प्रोग्राम पाण अपलोड करे थो, पाण उन्हनि जी मॉनिटरिंग करे थो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे साथियुनि जी रहनुमाई बि करे थो। अॼु सिंध जे लाइ जाखोड़ींदड़ अमूल इंसान साईं इमदाद ओढो जी सालगिरह आहे। न सिर्फ़ु साईं इमदाद जी सालगिरह आहे पर उन सां गॾु वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवी जी बि सालगिरह आहे। सुजागी जो हीउ सफ़र जंहिंजी कामयाबी ऐं सफलता जो यकीन इन करे बि आहे जो हिन सफ़र में समूरनि साथियुनि मूंसीं हले साह जा जीव मिठो नकरे ते अमल कयो आहे। पाण ॼाणूं था त हीउ उहो सफ़र आहे जंहिंमें केतिरा ई माण्हू कखपति मां किरोड़पति बणिजी विया, पर साईं इमदाद ओढो अॼु बि पंहिंजी समूरी मूड़ी सिंध वासियुनि जे आवाज़ बणिजण लाइ ख़र्च कंदो पियो अचे। साईं इमदाद ओढो लाइ इहा ई दुआ त शाल सिहत सलामती ऐं डिघी जमार माणे ऐं ईअं ई रेडियो ऐं टीवी वसीले आवाम जो आवाज़ बणिजंदो रहे। सिंध समेत सॼी दुनिया में मौजूदु धरती जे आशिक़नि खे साईं इमदाद ओढो जे जनम ॾींहुं ऐं उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं टीवी जी सालगिरह जूं दिलि जे गहराइनि सां मुबारकूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो जी सालगिरह जे हवाले सां सिंध जे नामियारे लेखक नवाज़ कोंभर जो चवणु आहे त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 14वीं सालगिरह आहे ऐं उन सालगिरह जे मौक़े ते तव्हां सभिनी लिसनर्स खे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे तमामु वॾो नाले वारो असांजो सीनियर सहाफ़ी साईं इमदाद ओढो साहिब जिन खे प्यारा हबीब लगारी साहब तव्हांखे सभिनी खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। असल में जेके माण्हू चवनि था त रेडियो जी का अफ़ादियत न रही आहे, रेडियो जो वक़्तु पूरो थी वियो आहे, रेडियो यादि माज़ी बणिजी चुको आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खां 14 सालनि खां मुसलसल प्रोग्राम थियनि पिया ऐं वॾी ॻाल्हि ऐं अहम ॻाल्हि उहा इहा आहे त उहे प्रोग्राम थियनि पिया जेके शायदि ॿिए पासे न थी सघंदा हुजनि, ॿिए पासे नशर न थी सघंदा हुजनि या हितां खां घटि में घटि नशर न थी सघंदा हुजनि, उहे प्रोग्राम थियनि ऐं मुसलसल थियनि, ख़बरुनि जे हवाले सां हुजनि, एंटरटेनमेंट जे हवाले सां हुजनि, तारीख़ जे हवाले सां हुजनि, उहे प्रोग्राम हिते थियनि पिया ऐं हिकिड़ो सही माना में जेकॾहिं सम्झे चइजे त रेडियो वॉइस ऑफ लंडन जेको आहे उहो सिंध जो हक़ीक़ी माना में आवाज़ आहे। जेकॾहिं किथे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि आहे
किथे उहा दॿाइण जी ॻाल्हि आहे ऐं की को कंहिं बि मजबूरी सबबु उहो नथो उहो आवाज़ु नशर थी सघे त पोइ उन जे लाइ ही हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे सिंध रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन मां। तो बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे ऐं असां उमेद था कयूं त अलाह पाक हिनखे अञा वधीक तरक़ी अता फ़रमाए ऐं हीअ सिंध जी जीअं हीअं ख़िदमत करे पियो तो अहिड़े नमूने सां इहा ख़िदमत जारी रहे। तव्हांजी महिरबानी। ईअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो जी सालगिरह जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। ख़ूबसूरत लेखक सामी मेमण लिखियो, सिंध हज़ारे सालनि जी तहज़ीब, ॿोली, सकाफ़त, तारीख़ ऐं इंसानी क़दरनि जी अमीन आहे। जदीद दौर में जॾहिं मीडिया रियासती ऐं कारोबारी मुफ़ादनि जे वर चढ़ियल नज़र अचे थी तॾहिं अहिड़नि आज़ाद ऐं ज़िम्मेवार मीडिया जे इदारनि जी अहमियत वधीक वधी वञे थी, जेका बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि ऐं संदनि मसइलनि खे दुनिया आॾो पेश कनि था। वॉइस ऑफ सिंध लंडन टीवी ऐं वेब रेडियो अहिड़ो ई हिकु मोतबर ऐं बावकार इदारो आहे जेको गुज़िरियल 14 सालनि खां सिंध जे आवाज़ खे आलमी सतह ते पहुचाइण जो अहम फ़र्ज़ पूरो करे रहियो आहे। अॼु 8 अगस्त 2026 ते वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजे वजूद जा 14 साल मुकमल कया आहिनि, जॾहिं त साॻे ॾींहुं हिन इदारे जे बानी ऐं सीनियर सहाफ़ी इमदाद ओढो जी सालगिरह पिणु मल्हाई पई वञे। हीअ ॿ ख़ुशियूं रुॻो हिकु इदारे या हिकु शख़्सियत सां लाॻापियल न आहिनि, पर सिंधी सहाफ़त, सिंधी सुञाणप ऐं आलमी सतह ते सिंध जी नुमाइंदगी कंदड़ हिकु तारीख़ी सफ़र जो जशन आहिनि। वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजे क़याम खां वठी रिवायती सहाफ़त खां हटी करे जदीद डिजिटल मीडिया जे ज़रिए दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म फ़राहम कयो आहे। जॾहिं सिंध जे केतिरनि ई अहम मसइलनि ते मक़ामी या क़ौमी मीडिया में मुनासिब जाइ न मिली सघे, तॾहिं वॉइस ऑफ सिंध उन्हनि मामलनि खे पंहिंजे नशर थींदड़ प्रोग्रामनि वसीले न सिर्फ़ु उजागर कयो, पर उन्हनि खे आलमी ज़मीर ताईं पहुचाइण में पिणु अहम किरदारु अदा कयो। इंसानी हक़नि जे भंजकड़ियनि, सिंध जे कुदरती वसीलनि ते मक़ामी माण्हुनि जे हक़नि, औरतुनि ऐं ॿारनि सां थींदड़ ज़्यादतियुनि, माहौलियाती तबाहकारियुनि, तालीमी सिहत जे मसइलनि समेत सिंध जे सियासी, समाजी, अदबी ऐं सकाफ़ती सरगर्मियुनि खे वॉइस ऑफ सिंध लंडन सदाईं अवलियत ॾिनी आहे। हिन इदारे जी इहा ख़ूबी रही आहे त उन पंहिंजे सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि खे कंहिं मख़सूस दायरे ताईं महदूद न रखियो, पर सिंध सां लाॻापियल हर अहम मामले खे पंहिंजो आवाज़ बणायो। अॼु जे दौर में सहाफ़त रुॻो अख़बारनि ऐं टेलीविज़न ताईं महदूद न रही आहे। वेब, टीवी, ऑनलाइन रेडियो ऐं डिजिटल प्लेटफॉर्म मालूमात जी दुनिया में इनकलाब आणे छॾियो आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन हिन तब्दीली खे तमामु घणो अॻु महसूसु कंदे जदीद टेक्नोलॉजी खे सिंधी सहाफ़त जी ख़िदमत लाइ इस्तेमालु कयो। नतीजे तौरु अॼु अमेरिका, कैनेडा, बर्तानिया, यूरोप, ऑस्ट्रेलिया, विचो भर ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में रहंदड़ सिंधी पंहिंजी धरती जे ख़बरनि, मसइलनि ऐं सकाफ़ती विरसे सां ॻंढियल आहिनि। वॉइस ऑफ सिंध लंडन जी हिकु वॾी ख़ूबी इहा पिणु आहे त हिन इदारे सिंधी ॿोली जी वाध वीज लाइ क़ाबिल क़दुरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। जदीद मीडिया जे दौर में जॾहिं केतिरनि ई मक़ामी ॿोलियुनि खे बक़ा जा मसइला दरपेश आहिनि, तॾहिं सिंधी ॿोली में मयारी प्रोग्रामनि जी तयारी ऐं नशर थियणु हिकु अहम क़ौमी ख़िदमत आहे। हीउ इदारो सिंधी ॿोली जी मिठास, फ़िक्र ऐं सकाफ़त खे आलमी सतह ते मुतारिफ़ कराइण जो ज़रियो बणियो आहे। सीनियर सहाफ़ी इमदाद ओढो जो नालो सिंधी सहाफ़त में का तारुफ़ जो मुहताज न आहे। हुन पंहिंजे समूरे सहाफ़ती ज़िंदगी दौरान सच, हक़ ऐं सिंध जे अवामी मसइलनि खे पंहिंजे कलम ऐं आवाज़ जो महवर बणायो आहे। बर्तानिया जहिड़ी तरक़ी याफ़्ता मुल्क में वेही सिंध सां पंहिंजो रूहानी ऐं फ़िक्री नातो क़ाइमु रखणु ऐं उनखे हिकु मुनज़म मीडिया इदारे जी सूरत में दुनिया आॾो पेश करणु संदन बसीरत, महिनत ऐं सिंध सां बेपनाह मोहबत जो सबूत आहे। इमदाद ओढो रुॻो हिकु सहाफ़ी न पर हिकु इदारो आहे। संदन सहाफ़ती सोच हमेशह इहा रही आहे त सहाफ़त जो मक़सदु रुॻो ख़बर ॾियणु न, पर समाज में शऊर पैदा करणु, मज़लूमनि जे आवाज़ खे ताक़त ॾियणु ऐं पंहिंजे क़ौम जी सकाफ़ती ऐं तारीख़ी विरसे जी हिफ़ाज़त करणु पिणु आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन उन्हनि उसूलनि जे बुनियाद ते पंहिंजे सफ़र खे जारी रखियो आहे।
गुज़िरियल 14 सालनि दौरान वॉइस ऑफ सिंध लंडन समें अहम शख़्सियतनि जे जनम ॾींहुं वर्षनि इल्मी ऐं अदबी तक़रीबनि समाजी ख़िदमतनि ऐं क़ौमी मामलनि बाबति प्रोग्राम नशर करे सिंध जी फ़िक्री ऐं सक़ाफ़ती तारीख़ खे महफ़ूज़ करण में अहम किरदारु अदा कयो आहे। केतिरा ई अहिड़ा मौज़ू जेके रिवायती मीडिया में जाइ हासिल न करे सघिया उन्हनि खे वॉइस ऑफ सिंध आलमी सतह ते मुतारिफ़ करायो। हीउ इदारो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ सिंधियुनि लाइ हिकु फ़िक्री ऐं सक़ाफ़ती पुल जी हैसियत रखे थो। परदेस में रहंदड़ सिंधियुनि खे पंहिंजी ॿोली सक़ाफ़त ऐं क़ौमी मसइलनि सां जोड़े रखण में वॉइस ऑफ सिंध जो किरदारु इंतिहाई अहम आहे। जदीद साफ़ जे ज़रिए सिंध जे हर नंढे वॾे प्रोग्राम तोड़े नंढी वॾी ख़बर खे आलमी सतह ताईं पहुचाइणु हक़ीक़त में सिंध जी नुमाइंदगी करण जे बराबरि आहे। अॼु जॾहिं दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे तॾहिं मीडिया जी ताक़त खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। कंहिं बि क़ौम जी सुञाणप उन जी ॿोली सक़ाफ़त ऐं मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ आज़ादु ऐं ज़िम्मेवार मीडिया जो हुजणु लाज़मी आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन उन ज़रूरत खे भरपूर नमूने महसूसु कंदे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए रहियो आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन जी 14हीं सालगिरह ऐं इमदाद ओढो जी 80हीं सालगिरह जे मौक़े ते खेनि ख़िराज तहसीन पेश करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त सिंध जे इल्मी अदबी समाजी ऐं सक़ाफ़ती हल्का हिन इदारे जे ख़िदमतनि खे साराहिनि ऐं अहिड़नि आज़ाद मीडिया जे इदारनि जी हौसला अफ़ज़ाई कनि। बेशक वॉइस ऑफ सिंध लंडन जदीद साफ़ जे उन रोशन मिसाल जो नालो आहे जंहिं सिंध जे आवाज़ खे सरहदनि जी क़ैद खां आज़ादु करे दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुचायो आहे। इमदाद ओढो ऐं संदनि साथियुनि जूं ही ख़िदमतूं सिंध जे सक़ाफ़ती तारीख़ में हमेशह सुनहरी अखरनि सां लिखियूं वेंदियूं। सिंध जी सची तर्जमानी कंदड़ ही आवाज़ मुस्तक़बिल में बि अहिड़ी जुरत सचाई ऐं क़ौमी शऊर सां पंहिंजो सफ़र जारी रखंदो। इहा ई हर सिंध दोस्त जी दुआ ऐं उमेद आहे। साईं इमदाद ओढो जी सालगिरह जे हवाले सां जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जो चेयरमैन सुहेल अहमद अबड़ो लिखे थो। अॼु वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं टीवी चैनल जे बानी नामियारे साफ़ी क़ौमी दानिश्वर ऐं सिंध दोस्त शख़्सियत साईं इमदाद ओढो जी सालगिरह जो ख़ुशियुनि भरियो ॾिहाड़ो आहे। हिन यादगार मौक़े ते आऊं जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे तरफ़ां साईं इमदाद ओढो साहिब खे दिलि जी गहराइनि सां वाधायूं नेक तमन्नाऊं ऐं ख़िराज तहसीन पेश करियां थो। साईं इमदाद ओढो रुॻो हिकु फ़र्द या शख़्सियत जो नालो न आहे पर हू हिकु मुकमिल इदारो हिकु फ़िक्र ऐं हिकु तहरीक जी हैसियत रखे थो। संदसि सॼी ज़िंदगी सिंध सिंधी क़ौम क़ौमी शऊर सक़ाफ़त ऐं आज़ादी जी जदोजहद लाइ वक़्फ़ रही आहे। शागिर्दी वारे दौर में जॾहिं हूअ सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे प्लेटफार्म तां शहीद कामरेड नज़ीर अब्बासी जहिड़नि बहादुर साथियुनि सां गॾु क़ौमी जदोजहद जो हिसो बणियो तॾहिं ई संदसि क़यादत तनज़ीम साज़ी ऐं क़ौमी वाबस्तगी निमाया थी वई। उन वक़्त खां वठी अॼु ताईं संदन हर क़दम सिंध जे क़ौमी मुफ़ादनि लाइ वक़्फ़ रहियो आहे। जॾहिं सिंधी मीडिया में क़ौमी आवाज़ लाइ को मज़बूत प्लेटफार्म मौजूदु न हो ऐं साईं GM सैद जी तारीख़ी अख़बार क़ुर्बानी ते पाबंदी लॻण खां पोइ हिकु वॾो ख़्यालु पैदा थी वियो हो तॾहिं साईं इमदाद ओढो पंहिंजे क़ौमी साथियुनि सां गॾिजी रोज़ानी अवामी आवाज़ जो बुनियादु विधो। उहा सिंधी कंप्यूटर टेक्नोलॉजीअ ते छपजंदड़ पहिरीं अख़बारनि मां हिकु हुई जंहिं सिंधी क़ौम जे हक़नि क़ौमी शऊर ऐं जमहूरियत लाइ बेबाकी सां आवाज़ बुलंद कयो। अवामी आवाज़ सिंध जे क़ौमी केस खे जंहिं बहादुरी सचाई ऐं तसलसल सां अॻिते वधायो उहो सिंध जे सक़ाफ़ती तारीख़ जो अहम बाब आहे। उनखां पोइ रोज़ानी सोभ जे क़याम ज़रिए बि हुन क़ौमी सक़ाफ़त खे नई ताक़त ऐं नओं रुख़ ॾिनो जेका सिंध जी क़ौमी जदोजहद में हिकु अहम वाधारो साबित थी। संदन क़ौमी ख़िदमतनि ऐं बेबाक सक़ाफ़त सबबि सिंध में हुन लाइ हालतूं ॾुखियूं बणाए वियूं जंहिंखां पोइ खेनि लंडन हिजरत करणी पई पर परदेस में बि संदसि क़ौमी जज़्बो घटि न थियो बल्कि वधीक सघारो बणियो। लंडन में हुन पहिरियों भेरो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं पोइ वॉइस ऑफ सिंध लंडन TV क़ाइमु करे तारीख़ जो उहो कारनामो सरअंजाम ॾिनो जंहिं वसीले दुनिया जी कुंड कुड़िछ में रहंदड़ सिंधियुनि ताईं क़ौमी ख़बरूं फ़िक्र ऐं आवाज़ पहुचणु लॻो। अॼु वॉइस ऑफ सिंध लंडन
दुनिया जे सिंधियुनि खे हिक ॿिए सां ॻंढींदड़ अहम क़ौमी मीडिया प्लेटफार्म बणिजी चुको आहे। मूं साईं इमदाद ओढो साहिब जी शख़्सियत में सिंध सां बेलोस मोहबत, सचाई, बुरदबारी ऐं क़ौमी दर्द खे वेझड़ाई सां महसूसु कयो आहे। संदन जिस्म, ज़हन ऐं अमल में मूं हमेशह सिंध खे धड़कंदे ॾिठो आहे। हू सिंध जे रिवायतनि, महिमान नवाज़ी, मोहबत ऐं क़ौमी क़दरनि जो सचो अमीन आहे। जॾहिं आउं पहिरियों भेरो लंडन पहुतुसि तॾहिं न का अॻुवाट सुञाणप हुई, न ई को ज़ाती तालुक़, पर साईं इमदाद ओढो साहिब जंहिं मोहबत, शफ़क़त, मेज़बानी, रहनुमाई सां मूंखे पंहिंजो सम्झो त मूंखे बाबा साईं जी मोहबत ऐं साए जी कमी महसूसु थियणु न ॾिनी। यूरोप जे इंतिहाई मसरूफ़ ज़िंदगी में जिते माण्हू हिकु ॿिए वक़्तु कढण में बि ॾुखियाई महसूसु कंदा आहिनि, उते नया आयल क़ौमी कारकुन जी अहिड़ी दिलि सां आजियां करणु संदन आला ज़र्फ़ ऐं क़ौमी सोच जो सबूत आहे। मूं हमेशह महसूसु कयो आहे त लंडन में साईं इमदाद ओढो साहिब जो घरु क़ौमी कारकुननि, अदीबनि, साफ़िन, दानिशवरनि ऐं सिंध दोस्त माण्हुनि लाइ उहो ई मक़ाम रखे थो जेको कंहिं दौर में कराची में हैदर मंज़िल खे हासिलु हो। उहो घरु रुॻो रिहाइशगाह न, पर सिंधियुनि जी फ़िक्री, सक़ाफ़ती ऐं क़ौमी गरजाणे जो मर्कज़ बणियल आहे, जिते सिंध जी मोहबत हमेशह ज़िंदा रहे थी। साईं इमदाद ओढो साहिब जी 80 सालनि जी ज़िंदगी क़ौमी जदोजहद, बेलोस ख़िदमत, साफ़ती ईमानदारी ऐं सिंध सां अटल वफ़ादारी जो रोशन बाब आहे। ईंदड़ नसलनि लाइ संदन ज़िंदगी हिकु मशाल राह आहे जेका खेनि ॿुधाए थी त क़ौमनि जी ख़िदमत लाइ न सरहदूं रुकावट बणिजनि थियूं ऐं न ई परदेस जूं मसरूफ़ियतूं। आख़िर में आउं समूरनि सिंधियुनि, ख़ासि तौरु नौजवाननि खे अपील कंदुसि त अचो सिंध जे हिन तारीख़ साज़ फ़र्ज़ंद खे बहितरीनु भेटा पेश करियूं। उनजो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त वॉइस ऑफ सिंध TV ऐं रेडियो खे वधीक मज़बूत बणायूं, उनजो साथ ॾियूं, उनजी आवाज़ खे दुनिया जी हर कुंड ताईं पहुचायूं ऐं साईं इमदाद ओढो साहिब जी ॿारियल क़ौमी लाट खे हमेशह रोशन रखूं। साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था साईं इमदाद ओढो जे लाइक़ फ़र्ज़ंद। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन सफ़र में असांजे साथी भाउ सर्वेच ओढो जी तक़रीर। तोड़जो हीअ तक़रीर घणो वक़्तु अॻु जी कयल आहे, पर पोइ बि उहा असांजे हिन साफ़ती सफ़र जी साखी बि आहे त उमेदनि ऐं आदर्शनि सां भरपूर बि आहे। गुज़री वियल दौर जी यादि बि आहे त ईंदड़ वक़्त जे उमेदनि वांगुरु रोशन बि आहे। जी हा, अव्हां सां मुखातिब थिए थो सर्वेच ओढो। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो। ए मंज़िले मक़सूद इहो तोसां वचन आ, जे आयो अॻियां उभ त उहो बि ॾारे अचबो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे अंगण ते आयल समूरनि मौज़िज़ महिमाननि खे मां पंहिंजे पारां रेडियो जी सथ पारां भलीकार चवां थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध तोड़े समूरी दुनिया में वेठल ॿुधंदड़नि जी भरपूर मोट जे करे असां ही सफ़र कामयाबी सां पूरो कयो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन बुनियादी तौर ते सिंध जे माण्हुनि में सुजागी पैदा करे खेनि पंहिंजे विसारियल शानदार तारीख़ी किरदार, सक़ाफ़त, तहज़ीब ऐं सूफ़ियत जी यादि ॾियारणु आहे। असांजो मक़सदु सिंध तोड़े दुनिया में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे पंहिंजे विसारियल सक़ाफ़त, तारीख़ी किरदार बाबति आगाही ॾियणु आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो मक़सदु क़ौम में सुजागी पैदा करणी आहे ऐं खेनि सुजागी वसीले पंहिंजे हक़नि जी हासिलात ॾांहुं वधाइणो आहे। असां लाइ रेडियो वॉइस ऑफ सिंध जो ही तजुर्बो बिल्कुलु नओं हो, पर जिते हौसला बुलंद ऐं नज़र कामयाबियुनि ॾांहुं हूंदी आहे त कामयाबी बि मथां रश्क करे साथारी थी पवंदी आहे। अहिड़ो ई कुझु असां सां बि थियो। साईं इमदाद ओढो जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं साईं जो हिकु पुराणो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे त कम जी नियत कजे पोइ मुश्किलातूं पंहिंजो पाणी आसान थी पवंदियूं आहिनि। साईं इमदाद ओढो जंहिंखे मां पंहिंजो सहाफ़ती उस्ताद चवां, वालिद चवां, रहबर चवां, मुंहिंजे लाइ उत्साह ॾींदड़ किरदार चवां, हिकु दोस्त चवां या ईअं खणी चवां त वधाउ न थींदो त हू हिकु मुकमल इंसान आहे जंहिंजो मज़हब इंसानियत आहे।
67 सालनि जो ही नौजवान जेको असां जवाननि खां वधीक कमु कंदड़ आहे, मूं लाइ सदाई उत्साह जो बाहिस रहियो। दोस्तो, मूं अलाह त नाहे ॾिठो, पर उनखे महसूस मूं पंहिंजे बाबा में कयो, जंहिं मूं में साह त नाहे विधो, पर मूं नंढड़े ऐं पितिकड़े खे पंहिंजे साह में सांडे हिकु बहितर इंसान बणजण जी सिख्या ॾिनी, इंसान ज़ात लाइ वेड़ वारी शऊरी सघ ॾिनी, इंसान ज़ात मथां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ हिकु मज़बूत भित थियणु सेखारियो, जंहिं सबबि मां पंहिंजी रवायती MBA वारी दुनिया खे ख़ैराबाद करे कुल वक़्तु बाबा सां सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि जी हासिलात वारी जंग में जुटिजी वियुसि ऐं अव्हां साम्हूं बाबा सां इहो वचन कयां थो त मुंहिंजी आख़िरी साह ताईं मां सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि ऐं सुजागी वारे हिन वेड़ में साथ निभाईंदो रहंदुसि। साईं इमदाद ओडो ख़ाली हथनि ते 1999 में पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार अवामी आवाज़ ॾिनी, जॾहिं डान ऐं जंग बि हैंड कंपोज़िंग ऐं टाइपराइटर ते कंपोज़ ऐं तयारु थींदियूं हुयूं। उन वक़्तु सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे अहिड़ी अख़बार ॾिसी न रुॻो हैरान कयो, पर संदनि दर्दनि ऐं तकलीफ़ुनि जो अलमबरदार पिणु ही अख़बार थी। बाबा जी हिम्मतुनि ऐं नियतुनि इन अख़बार खे वॾो कामयाबु कयो। अव्हां जहिड़नि सॼणनि उन वक़्तु बि अहिड़े मनसूबे खे न रुॻो माली मुआवनत कई, पर पंहिंजे पारां उन जी भरपूर मदद करे खेसि कामयाबु करे सिंध जे माण्हुनि खे उन वक़्तु अहिड़ो निरालो आवाज़ ॾिनो जेको उन वक़्त जी ज़रूरत हुई। जॾहिं अॼु असां हिन अड़ांगे सफ़र कामयाबी सां पूरो करे रहिया आहियूं, लफ़्ज़ अड़ांगो इस्तेमालु करणु इन लाइ बि ज़रूरी आहे जो इन अड़ांगे लफ़्ज़ जे पोयां हिकु वॾी कहाणी आहे। जीअं त मूं अव्हां खे पहिरियों बि ॿुधायो त रेडियो जो कमु बिल्कुलु असां लाइ नओं हुयो। इन लाइ इन रेडियो खे हलाइण में अहम किरदारनि जो हथ रहियो आहे। इहो उन्हनि दोस्तनि जी महिनत बग़ैर मुमकिन बि न हो। अहिड़नि किरदारनि अॼु हिन अंगण ते अहिड़ी महफ़िल मचाइण जो न रुॻो मौक़ो फ़राहम कयो आहे, पर अव्हां ॿुधंदड़नि समेत दुनिया में लखें सिंधियुनि खे गॾु थियण जो हिकु अहम प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे। इन्हनि अहम किरदारनि जो हिते ज़िक्र न कयां त उन्हनि दोस्तनि सां वॾी नाइंसाफ़ी थींदी। रेडियो जी शुरूआति साईं इमदाद ओडो जो ख़्याल ऐं पननि ते आंदल हिकु जदोजहद हुई, पर उनखे अमली तौर ते हलाइण में साईं आसिफ़ काज़ी जूं महिनतूं ऐं संदसि ॾींहुं राति हिन कम सां सिलाड़जी असांजे हिन ख़्याल खे अमली जामो पारायो। संदसि साथ ऐं शफ़क़त भरियो हथ हमेशा उत्साहींदड़ हुयो मुंहिंजे लाइ। रातनि जूं रातियूं जागी ॾींहं जा ॾींहं इन प्रोजेक्ट ते कमु करे असां इन नामुमकिन कम खे मुमकिन बणायोसीं। साईं आसिफ़ काज़ी जीअं ई असांजे हिन ख़्वाब ऐं ख़्याल खे हक़ीक़त जो रूप ॾिनो, त अहिड़ी रीति हिन रेडियो खे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं प्रोमोज़ सां सिंगारे साईं मुश्ताक भट्टी असांजी भरपूर मदद कई। हिते मां इहो ॿुधाईंदो हलां त जीअं त हीउ क़ौमी कमु हो ऐं हिकु शानदार कमु हो, त दोस्तनि कॾहिं कमु करण में तंगी महसूस न कई ऐं ॾींहुं हुजे या राति हमेशा असां पारां ॾिनल कम खे प्रायोरिटी ते मुकमल करे मोकिलियो। मां खेनि संदनि अहिड़े उत्साहींदड़ साथ ते थोराइतो आहियां। सिंध में थींदड़ हिंदू सिंधियुनि वारो मसइलो हुजे या बिटो मकानी निज़ाम वारो नासूर, इलेक्शन ट्रांसमिशन हुजे या सिंधियुनि जे हक़नि जी हासिलात वारी जंग जोटींदड़ सिविल सोसाइटी ऐं क़ौमपरस्त गॾिजाणियूं हुजनि, ख़ुसूसी भेटा वारा प्रोग्राम हुजनि या किताबनि जी मोहरतुनि वारा प्रोग्राम, सिंध जे ॾाहनि जा लेक्चर हुजनि या अहम किताबनि मां पढ़ाई हुजे, उहे सिंधी माण्हुनि ऐं ख़ासि सिंधी नौजवाननि खे इल्मी ऐं अदबी सिख्या जो भरपूर मौक़ो फ़राहम कयूं था, त जीअं असांजो ईंदड़ नसल पंहिंजे माज़ी बाबति आगाही रखंदे पंहिंजे ईंदड़ शानदार मुस्तक़बिल बाबति वक़्ताइता ऐं असराइता फ़ैसिला कनि। इन सां गॾु शाह जी शाइरी ऐं रोज़ानो हिकु शाह साहब जो सुर जी सम्झाणी ऐं मुख़्तलिफ़ उत्साहींदड़ ॿोलनि सां मौसीक़ी ॾेई सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे माण्हुनि खे इहो यकीन ॾियारण जी कोशिशि कयूं पिया त असां हिकु ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असांखे पंहिंजे सर्वाइवल लाइ, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ पंहिंजे माज़ी सां ॻांढापो करणो पवंदो ऐं शऊर ऐं सुजागी खां सवाइ असां कुझु बि हासिल न करे सघंदासीं। सिंध में थींदड़ हर आवाज़ खे हक़ीक़ी नमूने सां भरपूर तरीक़े सां दुनिया जे 62 मुल्कनि में वेठल सिंधियुनि खे सिंध में थींदड़ हर उथल पुथल बाबति आगाह करे संदन राब्तो ऐं वास्तो सिंध सां जोड़े रखियो आहे, जंहिंजो सबूत फेसबुक जे पेजिस, ईमेल्स ऐं मुख़्तलिफ़ फ़ोन वसीले दोस्तनि असां सां राब्तो कयो, असांजे इन काविश खे सराहियो ऐं असांखे पंहिंजे सहकार जो भरपूर यकीन ॾियारियो आहे। मां उन्हनि समूरनि दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि जी अहिड़ी भरपूर मोट ते उन्हनि जा लख लाइक ऐं ईंदड़ वक़्तनि में अव्हांजे मुस्बत सहकार ऐं मोट सां इन खे अञा वधीक मौसर कंदासीं। मोहतरम हाज़रीन, मां अव्हांजो वधीक वक़्तु न वठंदुसि। वेंदे वेंदे बसि अव्हांखे इहो अर्ज़ु रखंदो वेंदुसि त असांजो सिंध ऐं सिंधी माण्हू वॾे अज़ाब में आहिनि
ऐं असां सभु मिली करे हिननि खे जागृता ऐं तालीम जी सघ ॾेई खेनि हिन अज़ाब मां कढी सघूं था। हिकु शाइर केॾी न ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त गॾु जे न थियासीं त मरी वेंदासीं, भड़की पई या बाहि ॿरी वेंदासीं, हथ पेर हलाइण जी ज़रूरत आहे, नज़दीक किनारो आहे तरी वेंदासीं। मुंहिंजी अव्हां खे इहा ई वेनती आहे त सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मसइलनि खे पंहिंजे घर ऐं भातियुनि वारो मसइलो सम्झो, उन्हनि खां लातालुक न थियो, उन्हनि खे ओन कयो ऐं उन्हनि जे मसइलनि खे उथारण वारनि इदारनि ऐं ख़ासि करे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन आवाज़ खे अव्हां जे सहकार जी सख़्त ज़रूरत आहे। अव्हां खे सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी मदद लाइ मौसर इदारा जोड़ना पवंदा, उन्हनि जी ख़िदमत करणी पवंदी। पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु क़ौम ऐं क़ौमी कमनि सां ॻंढापो हुजणु खपे। अव्हां खे BA किया, नौकर हुए, पेंशन मिली और मर गए वारी ज़िंदगी नाहे गुज़ारणी जेका सेल्फ सेंटर्ड हुजे। अव्हां आसानी वारी ज़िंदगी गुज़ारियो पिया, दौलत जी हासिलात लाइ ॾींहुं राति जुटल आहियो, जेको बुरो अमल नाहे, पर इन सां गॾोगॾु अव्हां खे पंहिंजे सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ पिणु पाण पतोड़णो पवंदो। जंहिं धरती अव्हां खे जनमु ॾिनो आहे, उन जे माण्हुनि ऐं उन्हनि जे माण्हुनि लाइ कमु कंदड़ इदारनि सां ॻंढापो जोड़णो पवंदो। साईं इमदाद ओडो बि अव्हां वांगुरु हिन दुनिया जी जन्नत में आराम सां रही हिन उमिरि जे 60 वारे ॾहाके में आराम वारी ज़िंदगी गुज़ारे सघे पियो, पर हिन पंहिंजी सिंध में छॾियल सुजागी वारी किर्त खे जारी रखंदे जल बशल जल जे नाले सां पंहिंजी आत्मकथा ऑटोबायोग्राफी ॾिनी, जंहिंमें हिन पंहिंजी ज़िंदगी वारी शागिर्दी सियासत खां वठी क़ौमी कारकुन जी हैसियत में जेल ॾिठा ऐं सख़्तियूं ॾिठियूं ऐं 1 यूनिट वारे दौर में अॾोल सिपाही थी वेड़ कई। अॼु जेके अव्हां रेलवे स्टेशन्स ते शहरनि जा नाला अंग्रेज़ी, उर्दू ऐं इन सां गॾु सिंधी में ॾिसो था, इहे सभु उन वक़्त जे सिंधी शागिर्दनि तोड़े सियासी जदोजहद जो नतीजे में थियो, जंहिंमें बि साईं इमदाद ओडो जो किरदारु अहम रहियो। मुंहिंजी इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अव्हां जे साम्हूं अॼु जेको माण्हू रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो अलम खणी अव्हां ॾाढो बीठो आहे, इहो को अचानक या मौसमी या रस्मी किरदारु नाहे जेको अचानक ज़ाहिर थियो हुजे ऐं मक़सदु पूरे थियण खां पोइ वरी गुम, पर हीउ उहो अॾोल शख़्स आहे जे पंहिंजी ज़िंदगी जी कचड़ी उमिरि जॾहिं उहे ॾींहुं रांदि खेॾण ऐं इश्क लड़ाइण जा हूंदा आहिनि त साईं इमदाद 1 यूनिट ख़िलाफ़ बुख हड़ताल करे जेल ॾिठो ऐं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे इश्क ऐं उन्हनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ हिकु मज़बूत भित थियणु पसंदि कयो। अहिड़े इश्क खेसि वरी शागिर्द सियासत वारे तंदूर में पचायो ऐं जंहिंजो नतीजो पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार अवामी आवाज़ ॾिनी ऐं अॼु ही तसलसल अञा बि जारी आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे रूप में बि आहे। ऐं मां सिर्फ़ु इहा ई दुआ कंदुसि त शाल सिंध अमड़ अहिड़ा जोधा हमेशह पैदा कंदी रहे जेके सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत में पेश हुजनि ऐं असां सभिनी खे अहिड़नि माण्हुनि ऐं किरदारनि जो भरपूर साथ ॾियणु घुर्जे त जीअं इहे पंहिंजे कम वसीले न रुॻो पंहिंजी क़ौम खे जीआरे वञनि, पर पंहिंजी ॿोली खे समूरी दुनिया जी कुंड कुर्छ में फैलाए सघनि। मां अव्हां सभिनी दोस्तनि, भाइरनि, भेनरुनि जो शुक्रगुज़ार आहियां त अव्हां असांजे हिन हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी सालगिरह ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओडो जी सालगिरह जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम पेश कयो पियो वञे। साईं इमदाद ओडो जी शख़्सियत बाबति कामरेड जाम साकी लिखियो हो। इमदाद ओडो जेको सदाबहार शागिर्द ऐं क़ौमी अॻवान रहियो, हुन पंहिंजी आप बीती में जेका अदबी ॿोली जी चाशनी सां टमटाराए यादूं लिखियूं आहिनि, पाण सालनि जा साल क़ैद ऐं रूपोशन जो सख़्तियूं सठियूं ऐं सिंध जे नौजवाननि खे मुनज़िम कंदो रहियो। जेतिरा साल पढ़ियो ज़हीन शागिर्द पिणु अॻवान रहियो, पोइ वरी अची साफ़ती मोर्चो संभालियाईं ऐं अख़बार खे असेंबली बणाए छॾियाईं, जेका सूबाई असेंबली खां बहितर नमूने में सिंध जे अवाम जो आवाज़ बणी ऐं सिंध जे अवाम जा मसइला सुठे नमूने में खयाईं। मूंखे इमदाद जे इनकलाबी उमंगनि जी त पूरी तरह ॼाण हुई, पर हुआ अहिड़ी ख़ूबसूरत ॿोली में लिखी बि सघे थो, उनजी ख़बर हींअर पई आहे। जेकॾहिं अव्हीं कॾहिं बि क़ौमी कारकुन रहिया आहियो त हिन किताब जी आरसी में झाती पाए ॾिसंदा त अव्हीं पंहिंजो पाण खे पिसंदो। डॉक्टर ग़ुलाम नबी सदाए लिखियो, ज़िंदगी जे तवाज़न में खोड़ सारियूं अहिड़ियूं शख़्सियतूं मिलनि थियूं जिन जी अप्रोच ऐं अहमियत जो पतो तॾहिं पवे थो जॾहिं उन जे हौसले, हिमत ऐं हिकमत सां तयारु कयल
इंसानी बहितरी बरतरी जो प्लान पंहिंजी मंज़िल ॾांहुं आहिस्ते ई सही पर हलंदो रहे थो ऐं नेठि कामयाबी माणे थो। तारीख़ अहिड़नि हज़ारे माण्हुनि मां कंहिं हिक जी चूंड करे थी। उहा चूंड हरू भरू या पाण हैरताई वारी कोन हूंदी आहे, पर उनजे मथां समय सुगड़ाइप सुरियाई सचाई हिकमत ऐं दानाई जा ग़िलाफ़ चढ़ियल हूंदा आहिनि ऐं उनजे खोलण सां ई उहा ई ॾाहप ऐं ॾांहुं नज़र ईंदो आहे। मुंहिंजो इशारो जंहिं शख़्सियत ॾांहुं आहे उहा आहे मोहतरम इमदाद अली ओढो। इमदाद अली ओढे जी ज़िंदगी जा खोड़ सारा पहलू आहिनि। सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जैकमाबाद जी सदार जो सफ़र जॾहिं खेसि इख़्तियार करणो पियो तॾहिं 1971 ऐं 72 जो ज़मानो हो। हुन उन प्लेटफार्म तां बिहारियुनि जी सिंध में आमद खे रोकण ऐं धारियुनि हवाले करण ते आवाज़ उथारियो। सिंध जे हारियुनि जूं ज़मीनूं चौधरीनि ऐं ब्यूरोक्रेटनि खे इनाम ऐं नीलामी ज़रिए ॾियण ख़िलाफ़ बि आवाज़ उथारियो। इमदाद अथा ख़ूबियुनि ऐं सलाहियतुनि जो मालिक, हुन जो ज़हन तेज़ ऐं अखियूं सुजाॻ हुयूं। हुन चाहियो पिए त सिंधी समाज खे उत्साहींदड़ इनकलाबी रोशन राह ऐं पेचरो मुहैया करे ॾिजे। हुन जी वॾी ख़्वाहिश इहा हुई त सच खे पधिरो कजे। उन करे पंहिंजे अंदरि जे उधमनि खे ज़ाहिर करण लाइ कॾहिं सगा जे प्लेटफार्म ते कमु कयाईं त कॾहिं कंहिं ॿी वेलफेयर एसोसिएशन जो मेंबर बणियो। बहरहाल इहा हिकु उञ हुई जेका हर क़दम ते हुन खे अॻिते वधण लाइ उत्साहींदी रही, पर हुनजी तबियत जी जोलानी में मठार कोन आई। नेठि हुन साफ़ती सफ़र इख़्तियार कयो ऐं 1977 में हफ़्तेवार सिंध सुजाॻ जैकमाबाद मां जारी कई। 1981 ऐं 82 में मरहूम ख़ान मुहम्मद पंवर प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी शोबे साफ़ जी तरग़ीब ते MA साफ़ जी डिग्री हासिलु कयाईं। साफ़ती शोबे सां लाॻापियल कुझु ॿियनि दोस्तनि सैयद तहज़ीबुल इस्लाम रिज़वी, मुमताज़ मगरियो ऐं डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो बि साॻे साल सहाफ़त में पोस्ट ग्रेजुएशन कई। मोहतरम इमदाद ओढे जी हयाती जूं ख़िज़ाऊं ऐं बहारूं हर साल जे हिन साल बि पंहिंजे असर ऐं पंहिंजे ड्रामाई पेकर सां ज़िंदगी जे पेचीदगियुनि खे मेड़ींदियूं, पर हूअ नयाउनि ऐं अनियाउनि जे बवाटे ते बीहे कोन थो। हर हाल में अॻिते वधे थो, मंज़िल ॾांहुं गामज़न रहे थो। मंज़िल खे क़रीब ॾिसी ख़ामोश नथो थिए, पर वधीक उत्साह सां हले थो ऐं इहा चाहत हुनजी ज़िंदगी जो मूल मक़सदु आहे। ज़िंदगी जे लाहियुनि चाढ़ियुनि में केरु खेसि किथे थो बीहारे, उहो संदन मनशा ऐं मर्ज़ी ते मुनहसरु आहे। पर सच इहो आहे त इमदाद अली ओढे जी अज़मत जो राज़ इहो आहे त हू हिकु इंसानु आहे ऐं इंसान जीअं सोचे थो। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्हीअ दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।